अब हाणे प्रीवियस जेको लेक्चर हो उन में चैप्टर नंबर 6 जेको पढ़ियो पाण एयर सां रिलेटेड, ठीकु आहे न, उहो समझ में आयो? ठीकु आहे। उन खां पोइ हाणे क्लास 6 जो चैप्टर नंबर 7 आहे जंहिंजो नालो आहे सॉल्यूशन एंड सस्पेंशन। सॉल्यूशन एंड सस्पेंशन इन में जेके आउटलाइन आहे, जेके टॉपिक पाण कवर कंदासीं उहे आहिनि सॉल्यूशन, aqueous solution, water as a universal solvent, dilute and concentrated solution, unsaturated, saturated and supersaturated solution, उन खां पोइ solubility and factors affecting the solubility and final आहे solution and suspension। ठीकु आहे, इन चैप्टर में ये टॉपिक आहिनि। सभिनीनि खां पहिरियां त सॉल्यूशन एंड सस्पेंशन में फ़र्क़ु छा आहे? सॉल्यूशन ॿुधो हूंदो तव्हां, जेको मिक्सचर हूंदो आहे, ठीकु आहे, ॿिनि शयुनि जो। सॉल्यूशन छा हूंदो आहे? सॉल्यूशन इज़ ए होमोजीनियस मिक्सचर। अ homogeneous mixture of two or more substances। सॉल्यूशन जेको हूंदो आहे उहो होमोजीनियस मिक्सचर हूंदो आहे ऐं जेको सस्पेंशन हूंदो आहे उहो हेट्रोजीनियस मिक्सचर हूंदो आहे, ॿ या ॿिनि सब्सटेंस जो। सस्पेंशन छा हूंदो आहे? हेट्रोजीनियस मिक्सचर ऑफ टू आर मोर सब्सटेंसेस। सॉल्यूशन छा हूंदो आहे? इन में ॿ शयूं हूंदियूं आहिनि सॉल्यूशन में। हिकिड़ो हूंदो आहे सॉल्यूट, ॻरंदड़, हिकिड़ो हूंदो आहे सॉल्वेंट जेको ॻारींदो आहे कंहिं बि शइ खे। ॻरंदड़ जेको ॻारींदड़ में जेके ॻरे थो त पोइ छा ठहींदो आहे? सॉल्यूशन ठहींदो आहे। छा ठहींदो आहे? सॉल्यूशन। हाणे सॉल्यूशन ऐं सस्पेंशन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मीन्स सॉल्यूशन होमोजीनियस मिक्सचर हूंदो आहे। होमो जो मतिलबु आहे सेम, हेट्रो जो मतिलबु आहे डिफरेंट। मीन्स हिकिड़े क़िस्म जो सॉल्यूशन मिले उनखे छा चइबो आहे? सॉल्यूशन। डिफरेंट काइंड जो सॉल्यूशन में उनखे छा चइबो आहे? सस्पेंशन चइबो आहे। उनखे छा चइबो आहे? सस्पेंशन चइबो आहे। सही आहे। या ॿियनि लफ़्ज़नि में तव्हां सॉल्यूशन खे ईअं बि डिफाइन करे सघो था, when solute completely dissolve in solvent। मीन्स जॾहिं सॉल्यूट जेको आहे कंप्लीटली सॉल्वेंट में ॻरी वेंदो आहे उनखे छा चइबो आहे? सॉल्यूशन चइबो आहे। मीन्स सॉल्यूशन इज ए कॉम्बिनेशन ऑफ सॉल्यूट एंड सॉल्वेंट, पर कंप्लीटली करे, माना सुठी तरह, माना न बचे। ठीकु आहे। जीअं फॉर एग्जाम्पल सॉल्यूट छा खे चइबो आहे? द थिंग which can be which is dissolved। अहिड़ी शइ जेका हल थींदी आहे उनखे छा चइबो आहे? सॉल्यूट चइबो आहे, ॻरंदड़। छा चइबो आहे उनखे? फॉर एग्जाम्पल शुगर, शुगर ॻरंदी आहे न, ठीकु आहे न, त उनखे मीन्स जेका शइ ॻरंदी आहे उनखे छा चइबो आहे? सॉल्यूट। उनखां पोइ सॉल्वेंट जेको हूंदो आहे, द थिंग which can dissolve anything। माना अहिड़ी शइ जेका कंहिं बि शइ खे ॻारे उनखे छा चइबो आहे? सॉल्वेंट चइबो आहे। उनखे छा चइबो आहे? सॉल्वेंट। फॉर एग्जाम्पल वाटर, पाणी ॻारंदो आहे न कंहिंखे, खंड खे, त हिकिड़े क़िस्म जो सॉल्यूशन ठही ईंदो आहे। छा ठही ईंदो आहे? सॉल्यूशन। मीन्स वेन सॉल्यूट कंबाइन, मीन्स सॉल्यूट जेको ॻरंदो आहे सॉल्वेंट में छा मिलंदो आहे? सॉल्यूशन। सॉल्यूशन। हाणे सॉल्यूट छा थी सघे थो हिते? शुगर प्लस में सॉल्वेंट वाटर।
तो कहिड़े क़िस्म जो सॉल्यूशन ठही वेंदो आहे इहो वाटर वारो सॉल्यूशन माना वाटर में छा पियो करे खंड बि करे ठीकु आहे न हाणे तव्हां सुञाणंदो सॉल्यूशन जीअं फॉर एग्जांपल अहिड़ा सॉल्यूशन बि हूंदा आहिनि जंहिंमें तव्हांखे ख़बर न पवंदी आहे त सॉल्यूट कहिड़ो आहे सॉल्वेंट कहिड़ो आहे सॉल्यूशन जा घणा टाइप्स आहिनि तव्हांखे ख़बर आहे देयर आर 9 टाइप्स ऑफ सॉल्यूशन 9 क़िस्मनि जा सॉल्यूशन ठहंदा आहिनि ठीकु आहे न त हाणे जीअं ॾिसो जेकॾहिं गैस सॉल्यूट आहे गैस ई सॉल्वेंट आहे ठीकु आहे त हिकिड़े क़िस्म जो सॉल्यूशन ठही वियो त 9 क़िस्मनि जा सॉल्यूशन कीअं ठहंदा आहिनि गैस माना जेकॾहिं सॉल्यूट एंड सॉल्वेंट गैस सां मिले त हिकिड़े क़िस्म जो सॉल्यूशन ठही सघे थो गैस लिक्विड सां मिले त इहो बि सॉल्यूशन ठही सघे थो गैस सॉलिड सां मिले त हिकिड़े क़िस्म जो सॉल्यूशन मिली सघे थो उन खां पोइ मीन्स सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जी कीअं ख़बर पवंदी आहे सॉल्यूट हमेशह घटि क्वांटिटी में हूंदो आहे सॉल्यूट छा हूंदो आहे हमेशह घटि क्वांटिटी में ऐं सॉल्वेंट जेको हूंदो आहे उहो लार्जर क्वांटिटी में हूंदो आहे जीअं ॾिसो खंड घटि क्वांटिटी में हूंदी आहे न ऐं पाणी छा हूंदो आहे वधीक क्वांटिटी में हूंदो आहे मीन्स सॉल्यूट घटि क्वांटिटी में हूंदो एंड सॉल्वेंट छा हूंदो वधीक क्वांटिटी में जीअं हाणे ॾिसो सॉलिड जो जेकॾहिं हिकिड़े क़िस्म जो सॉल्यूशन ठही पए मीन्स चांदी ऐं सोन पाण में मिक्स कयो तव्हांखे कीअं ख़बर पए त हिन में सॉल्यूट कहिड़ो आहे सॉल्वेंट कहिड़ो आहे कीअं ख़बर पवंदी जेको घटि तादाद में हूंदो उहो छा हूंदो सॉल्यूट ऐं जेको वधीक तादाद में हूंदो उहो छा हूंदो सॉल्वेंट जीअं हाणे ऑयल आहे ठीकु आहे न फॉर एग्जांपल पाणी आहे उन में एयर जो मिक्सचर आहे हींअर गैस ऐं गैस जो सॉल्वेंट इहो सॉल्यूशन कीअं ठही सघे थो एयर मिक्सचर तव्हांखे मां पोएं लेक्चर में ॿुधायो एयर इज़ ए मिक्सचर ऑफ नाइट्रोजन ऑक्सीजन एंड अदर गैसिस जंहिंमें नाइट्रोजन घणा परसेंट हूंदी आहे 78% घणा परसेंट हूंदी आहे 78 ऑक्सीजन घणा परसेंट हूंदी आहे मिक्सचर आहे न सॉल्यूशन आहे हिकिड़े क़िस्म जो मीन्स सॉल्यूट ऑक्सीजन हिकिड़ो छा थियो हिते सॉल्यूट थियो ऐं नाइट्रोजन छा थियो सॉल्वेंट जॾहिं ॿई गैसिस हुजनि हिकिड़े क़िस्म जो सॉल्यूशन आहे इहो बि छा हिकिड़े क़िस्म जो सॉल्यूशन जेकॾहिं गैस हुजे सॉल्यूट ऐं लिक्विड छा हुजे सॉल्वेंट मीन्स गैस घटि तादाद में हूंदी लिक्विड वधीक तादाद में हूंदी कार्बोनेटेड ड्रिंक्स जीअं 7 अप हूंदी आहे पेप्सी हूंदी आहे उन में सॉल्वेंट जी तादाद छा हूंदी आहे पाणी वधीक हूंदो आहे न ऐं गैस छा हूंदी आहे घटि हूंदी आहे मीन्स गैस घटि तादाद में ऐं लिक्विड छा हूंदो वधीक तादाद में इन खे तव्हां चई सघो था एयर मिक्सचर इन खे तव्हां चई सघो था कार्बोनेटेड ड्रिंक्स ठीकु आहे गैस घटि तादाद में हुजे सॉलिड वधीक तादाद में हुजे प्लाटिनियम मेटल जे मथां हाइड्रोजन गैस कलेक्ट थी वेंदी आहे हिकिड़ी प्लाटिनियम मेटल अहिड़ी आहे जंहिंजे मथां कहिड़ी गैस कलेक्ट थी वेंदी आहे हाइड्रोजन गैस घटि तादाद में हूंदी आहे प्लाटिनियम मेटल वधीक तादाद में हूंदी आहे ठीकु आहे न इन खे छा चइबो आहे मीन्स गैस घटि तादाद में हूंदी आहे सॉलिड वधीक तादाद में हूंदी आहे इहो चैप्टर फर्दर अॻिते पाण डिस्कस कंदासीं 9th जी केमिस्ट्री में त हिन जा बाक़ी जेके छह सॉल्यूशन जा टाइप आहिनि उहे हिते डिस्कस कंदासीं हिते कंदासीं टाइम घटि आहे ठीकु आहे न बाबा उन खां पोइ सॉल्यूशन मीन्स तव्हांखे कीअं ख़बर पए त सॉल्यूट कहिड़ो आहे सॉल्वेंट कीअं आहे तव्हांखे ख़बर पई घटि तादाद में हूंदो त सॉल्यूट वधीक तादाद में हूंदो त सॉल्वेंट त ख़बर पई त बाबा सॉल्यूट छा हूंदो जेको ॻरंदो हुनखे छा चइबो आहे सॉल्यूट ऐं जेको ॻारींदो हुनखे छा चइबो आहे सॉल्वेंट चइबो आहे ऐं जॾहिं सॉल्यूट कंप्लीटली हल थी वञे कंहिंमें सॉल्वेंट में त सॉल्यूशन ठहंदो आहे जेकॾहिं सॉल्यूट कंप्लीटली न हल थिए सॉल्वेंट में उनखे छा चइबो आहे सस्पेंशन उनखे छा चइबो आहे सस्पेंशन चइबो आहे जीअं फॉर एग्जांपल ऑयल ऐं पाणी खे मिक्स कयो पाण में मिक्स थींदा आहिनि दैट इज़ ए सस्पेंशन या वारी जेका हूंदी आहे पाणी में मिक्स कयो वारी मिलंदी आहे पाणी में न मिलंदी आहे दैट इज़ ऑल्सो सस्पेंशन पाणी में खंड ॻरी वेंदी आहे न दैट इज़ ए सॉल्यूशन उनखे छा चइबो आहे सॉल्यूशन दैट इज डिफरेंस बिटवीन सस्पेंशन एंड सॉल्यूशन समझ में आयो त सस्पेंशन ऐं सॉल्यूशन में कहिड़ो डिफरेंस आहे मीन्स हिकिड़ो हेट्रोजीनियस मिक्सचर हूंदो आहे हिकिड़ो होमोजीनियस हेट्रोजीनियस मिक्सचर मीन्स ऑयल ऐं पाणी ॻरंदा मिलंदा न आहिनि मीन्स ॿिनि क़िस्मनि जा सॉल्यूशन तव्हांखे हिकिड़ी जाइ ते मिलंदा दैट इज़ हेट्रो मीन्स डिफरेंट क़िस्म जो सॉल्यूशन होमोजीनियस मीन्स सेम क़िस्म जो सॉल्यूशन ठीकु आहे
उन खां पोइ नेक्स्ट आहे अक्वस सॉल्यूशन। अक्वस सॉल्यूशन छा चइबो आहे? अहिड़ो सॉल्यूशन जंहिंमें का बि शइ पाणी में ॻरंदी आहे उन सॉल्यूशन खे अक्वस सॉल्यूशन चइबो आहे। उन सॉल्यूशन खे छा चइबो आहे? दैट इज़ अक्वस सॉल्यूशन। का बि शइ लूणु ॻरे, खंड ॻरे, सर्फ जेको हूंदो आहे, का बि शइ मिक्स कयो जेका पाणी में ॻरंदी आहे उन सॉल्यूशन खे छा चइबो आहे? दैट सॉल्यूशन इज़ कॉल्ड अक्वस सॉल्यूशन। छा चइबो आहे उनखे? अक्वस सॉल्यूशन। अहिड़ो सॉल्यूशन जेको पाण ॻरंदो आहे, जीअं सोडियम क्लोराइड पाण मेल्ट थींदी आहे उनखे मोल्टन सॉल्यूशन चइबो आहे। उनखे छा चइबो आहे? मोल्टन सॉल्यूशन। पाणी में जेका शइ ॻरंदी आहे उन सॉल्यूशन खे छा चइबो आहे? अक्वस सॉल्यूशन। एनी थिंग which is dissolved in water is called aqueous solution। सही है बाबा? उन खां पोइ अक्वस सॉल्यूशन जी ख़बर पई, MCQs अची सघे थो, ठीकु आहे न? त एनीथिंग विच कैन डिज़ॉल्व इन वाटर इज कॉल्ड अक्वस सॉल्यूशन, मोल्टन सॉल्यूशन, डाइल्यूट सॉल्यूशन, कंसंट्रेटेड सॉल्यूशन। त तव्हां कहिड़ो टिक कंदो? दैट इज़ ए अक्वस सॉल्यूशन, ठीकु आहे न? उन खां पोइ ॿियो आहे वाटर इज़ ए यूनिवर्सल सॉल्वेंट। वाटर खे यूनिवर्सल सॉल्वेंट छो चयो वेंदो आहे? यूनिवर्सल मीन्स यूनिवर्स में ही अहिड़ो सॉल्वेंट आहे जेको तमामु घणी शयूं हिन में हल थी सघनि थियूं। को बि अहिड़ो सॉल्वेंट न आहे जंहिंमें एतिरियूं शयूं ॻरनि जेतिरियूं पाणी में ॻरंदियूं आहिनि, ठीकु आहे न? खोड़ सारी शयूं जिन में तव्हां मिक्स करे सघो था, सॉल्यूशन ठाहे सघो था, पर पाणी अहिड़े क़िस्म जो सॉल्यूशन आहे, सॉल्वेंट आहे जंहिंमें तमामु घणी शयूं हल थी सघनि थियूं। लूणु आहे, खंड आहे, ॿियूं बि शयूं आहिनि तमामु घणियूं जेके पाणी में हल थी सघनि थियूं। इन करे इनखे चइबो आहे यूनिवर्सल सॉल्वेंट चइबो आहे। इनखे छा चइबो आहे? यूनिवर्सल सॉल्वेंट चइबो आहे। हा, पर चवण जो मतिलबु उहो बि सॉल्यूशन थींदो हिकिड़े क़िस्म जो, सही आहे। डाइल्यूट एंड कंसंट्रेटेड सॉल्यूशन। डाइल्यूट एंड कंसंट्रेटेड सॉल्यूशन। हाणे हिकिड़ो हूंदो आहे डाइल्यूट सॉल्यूशन, हिकिड़ो हूंदो आहे कंसंट्रेटेड सॉल्यूशन। डाइल्यूट सॉल्यूशन छा हूंदो आहे? वेन लेस क्वांटिटी ऑफ सॉल्यूट डिज़ॉल्व इन सॉल्वेंट। माना घटि क्वांटिटी जेका हूंदी आहे सॉल्यूट जी, उहा छा में हल थिए? सॉल्वेंट में। माना सॉल्यूट जी तादाद छा हूंदी? घटि हूंदी। माना डाइल्यूट सॉल्यूशन। डाइल्यूट सॉल्यूशन वेन लेस अमाउंट ऑफ सॉल्यूट डिज़ॉल्व इन सॉल्वेंट। उन जाइ ते जेको कंसंट्रेटेड सॉल्यूशन हूंदो आहे, वेन मैक्सिमम अमाउंट ऑफ सॉल्यूट डिज़ॉल्व इन सॉल्वेंट। इते छा हूंदो आहे? सॉल्यूट जी जेका क्वांटिटी हूंदी आहे उहा ग्रेटर हूंदी आहे कंहिंखां? सॉल्वेंट खां। उहा छा हूंदी आहे? मीन्स सॉल्यूट वधीक था, छो त अहिड़ी शयूं मीन्स जिते क्रिस्टल ठाहिणा हूंदा आहिनि कंहिं बि शइ जा, इम्प्योर शइ मां प्योर शइ ठाहिणी हूंदी आहे, त हुते डाइल्यूट सॉरी कंसंट्रेटेड सॉल्यूशन खपंदो आहे। हुते छा खपंदो आहे? उहा मां तव्हांखे ॿुधायां थो। मीन्स हिन में टॉपिक में अनसेचुरेटेड सॉल्यूशन, सेचुरेटेड एंड सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन। असल में सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन हिते टॉपिक न आहे, पर ॿुधाईंदमि तव्हांखे क्लियर थी वेंदो, ठीकु आहे न? त हाणे डाइल्यूट सॉल्यूशन छा हूंदो आहे? लेस अमाउंट ऑफ सॉल्यूट डिज़ॉल्व इन सॉल्वेंट। जीअं फॉर एग्जांपल पाणी जो गिलास आहे, हुनमें 2-3 चम्मच जेको तव्हां खंड जा मिलाए छॾियो, उहो कहिड़ो सॉल्यूशन थींदो? दैट विल बी अ डाइल्यूट सॉल्यूशन। जेकॾहिं वधीक खंड हुजे ऐं पाणी छा हुजे? घटि हुजे, मिलायोसि, उन लाइ वरी टेम्परेचर रिक्वायर्ड हूंदो। टेम्परेचर लाज़मी आहे। टेम्परेचर ॾींदो ॻरी त वेंदी न। मीन्स उन सॉल्यूशन खे छा चइबो आहे? कंसंट्रेटेड सॉल्यूशन चइबो। उनखे छा चइबो? कंसंट्रेटेड सॉल्यूशन। मीन्स सॉल्यूट जी तादाद ग्रेटर हूंदी कंहिंखां? सॉल्वेंट खां। इन में छा हूंदो? सॉल्यूट लेस हूंदो कंहिंखां?
सॉल्वेंट खां। सही आहे। उन खां पोइ अचे थो अनसेचुरेटेड, सेचुरेटेड एंड सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन। अनसेचुरेटेड सॉल्यूशन अनसेचुरेटेड सॉल्यूशन खे डाइल्यूट सॉल्यूशन चई सघूं था। इन में सॉल्यूट जी तादाद छा हूंदी आहे, लेस अमाउंट हूंदी आहे, ऐं जेको सॉल्वेंट हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, वधीक। मीन्स वेन लेस amount of solute dissolve in solvent at room temperature। रूम टेम्परेचर जो मतलब छा, जेको हींअर मौजूदा टेम्परेचर आहे पाण वटि। मीन्स हींअर गिलास में खंडु विझो ऐं मिली वञे रूम टेम्परेचर ते, हींअर ई उन सॉल्यूशन खे छा चइबो आहे, रूम टेम्परेचर। जंहिंजे लाइ टेम्परेचर रिक्वायर्ड हूंदो आहे, मीन्स टेम्परेचर अप्लाई कंदा आहियूं पाण, उहो वरी छा में हूंदो आहे, सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन में। ठीकु आहे। त अनसेचुरेटेड सॉल्यूशन में छा हूंदो आहे, त मीन्स अमाउंट जेको हूंदो आहे, सॉल्यूट जेको हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, लेस हूंदो आहे कंहिंखां, सॉल्वेंट खां। इन खे तव्हां डाइल्यूट सॉल्यूशन बि चई सघो था ॿियनि लफ़्ज़नि में। ठीकु आहे न। उन खां पोइ छा आहे, सेचुरेटेड सॉल्यूशन। सेचुरेटेड सॉल्यूशन वेन सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जी ॻाल्हि पई हले सॼी, ईअं न, ॻरंदड़ ऐं ॻारींदड़। मीन्स वेन ग्रेटर अमाउंट ऑफ solute dissolve in solvent at room temperature। इन में छा हूंदो आहे, मीन्स अमाउंट तव्हां रूम टेम्परेचर ते मैक्सिमम अमाउंट जेको आहे सॉल्यूट जो तव्हां ॻारे सघो। मीन्स खंडु विझंदा वञो, हिकिड़ो पॉइंट अहिड़ो हूंदो, वधीक खंडु न ॻरी सघंदी रूम टेम्परेचर ते, पोइ उहो डायनामिक इक्विलिब्रियम जी कंडीशन में अची ईंदो आहे। डायनामिक मीन्स मोशन में अची ईंदा आहिनि ॿई शयूं। यस, हा करे सघूं था। ठीकु आहे न, छो त 9 जी केमिस्ट्री में प्रैक्टिकल बाय सेचुरेटेड सॉल्यूशन ठाहींदा आहियूं कापर सल्फेट जो। ठीकु आहे, सेचुरेटेड जो बि ठाहे सघूं था, सुपर सेचुरेटेड जो बि ठाहे सघूं था। ठीकु आहे न। त हिन में मैक्सिमम अमाउंट विझंदा वेंदासीं। ठीकु आहे, कंहिंमें, सॉल्वेंट में। सॉल्वेंट मीन्स हिते छा हूंदो, तक़रीबन ॿई शयूं बराबरि थींदियूं आहिनि, इक्विलिब्रियम कंडीशन में अची ईंदा आहिनि। सॉल्यूट तक़रीबन बराबरि थींदो आहे कंहिंजे, सॉल्वेंट ते। कंहिंमें, सेचुरेटेड सॉल्यूशन में। माना खंडु मैक्सिमम अमाउंट जेको आहे खंडु जो पाणी में मिलायो इते ई रूम टेम्परेचर ते, उन सॉल्यूशन खे छा चइबो आहे, सेचुरेटेड सॉल्यूशन। हिकिड़ो ॿ चमच मिलायो उनखे छा चइबो आहे, अनसेचुरेटेड। मीन्स घटि अमाउंट हूंदो सॉल्यूट जो, वधीक अमाउंट हूंदो कंहिंजो, सॉल्वेंट जो। ठीकु आहे न। उन खां पोइ नेक्स्ट आहे सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन। इहो बुक में न आहे पर अॻिते ईंदो लाज़मी, त हिते क्लियर थी वेंदो, अॻिते तव्हांखे पाण सम्झ में अची वेंदो। इन में छा आहे त मेन वेन ग्रेटर अमाउंट ऑफ सॉल्यूट dissolve in less amount of solvent। इते वरी सॉल्वेंट जो तादाद घटि थी वेंदो अथव सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन में। मीन्स जेकॾहिं खंडु वधीक आहे त पाणी छा हूंदो, उन जाइ ते घटि हूंदो। उन खे ॻारण लाइ तव्हांखे टेम्परेचर रिक्वायर्ड हूंदो, माना टेम्परेचर अप्लाई कंदो तव्हां। माना उहो रूम टेम्परेचर ते न ॻरंदो। ये ॿई शयूं रूम टेम्परेचर ते थियनि पियूं, पर हीउ जेको इन लाइ टेम्परेचर रिक्वायर्ड हूंदो। छो त सॉल्यूट वधीक हूंदो त सॉल्वेंट में कीअं ॻरंदो, लाज़मी टेम्परेचर खपे थो उनखे। ठीकु आहे न। मीन्स त हिते सॉल्यूट जेको हूंदो आहे उहो ग्रेटर थी वेंदो कंहिंखां, सॉल्वेंट खां। सॉल्यूट जेको आहे उहो ग्रेटर थी वेंदो कंहिंखां, सॉल्वेंट खां। त टई सॉल्यूशन तव्हांखे सम्झ में आया। त अनसेचुरेटेड सॉल्यूशन छा हूंदो आहे, सेचुरेटेड सॉल्यूशन छा हूंदो आहे,
एंड सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन छा हूंदो आहे, सही आहे। ऐं उन खां पोइ अॻिते वरी 9th जी केमिस्ट्री में क्रिस्टलाइज़ेशन प्रोसेस पढ़ंदासीं त क्रिस्टल कीअं ठहंदा आहिनि। जीअं रॉक साल्ट ईंदो आहे न, खाईंदा कोन आहियूं उनखे, पोइ उनखे प्योर कबो आहे, साफ़ कबो आहे, उहो क्रिस्टलाइज़ेशन प्रोसेस जे थ्रू कबो आहे, ठीकु आहे न। उन में पोइ वरी सॉल्यूशन कहिड़ो खपंदो आहे, सुपर सेचुरेटेड बि खणी सघो था, सेचुरेटेड बि खणी सघो था तव्हां, ठीकु आहे। उन खां पोइ सॉल्युबिलिटी एंड फैक्टर्स अफेक्टिंग द सॉल्युबिलिटी। सॉल्युबिलिटी आहे छा ऐं फैक्टर अफेक्टिंग द सॉल्युबिलिटी, माना कहिड़ा फैक्टर असरअंदाज थियनि था, माना कहिड़ी कहिड़ी शयूं आहिनि जेके ॻारण लाइ। सॉल्युबिलिटी आहे ॻरण जी ताक़त, सॉल्युबिलिटी छा हूंदी आहे, ॻरण जी ताक़त कंहिं बि शइ जी। मीन्स त सॉल्युबिलिटी आहे छा, वेन मैक्सिमम अमाउंट of solute dissolve in 100 gram of solvent। मीन्स हिते डेफिनेशन आई आहे त मीन्स जॾहिं मैक्सिमम अमाउंट जेको आहे सॉल्यूट जो 100 ग्राम सॉल्वेंट में ॻरे, उनखे छा चइबो आहे, सॉल्युबिलिटी। सॉल्युबिलिटी हूंदी आहे ॻरण जी ताक़त, मीन्स केतिरी ताक़त आहे कंहिं शइ में। त इन्हनि ते फैक्टर्स कुझु इफेक्ट थींदा आहिनि। फैक्टर हिते ॿ लिखियल आहिनि, टोटल 4 फैक्टर हिते जस्ट ॿ लिखियल आहिनि। ॿिया 2 फैक्टर कहिड़ा आहिनि, पहिरियों त आहे मीन्स टेम्परेचर, ऐं ॿियो जेको हूंदो आहे दैट इज़ प्रेशर। हिकिड़ो हूंदो आहे नेचर ऑफ सॉल्यूट, ॿी शइ हूंदी आहे नेचर ऑफ सॉल्वेंट। हाणे जेका हल थियण जी ताक़त आहे, मीन्स पहिरियां त टेम्परेचर जेकॾहिं अप्लाई कंदासीं, जेका शइ रूम टेम्परेचर ते न पई मीन्स डिज़ॉल्व थिए, टेम्परेचर अप्लाई कंदासीं उहा जल्दी ॻरी वेंदी, ईअं न। इहो त डेली लाइफ में तव्हां ॾिसंदा आहियो, गरम पाणी में खंडु मिलाईंदा आहियो जल्दी ॻरी वेंदी आहे, थधे पाणी में तव्हां खंडु मिलाईंदा आहियो त देरि सां ॻरंदी आहे। मीन्स टेम्परेचर त डिपेंड करे थी न सॉल्युबिलिटी, या नथी करे। टेम्परेचर अप्लाई कंदव त जल्दी ॻरी वेंदी। टेम्परेचर जेकॾहिं थधो पाणी आहे त उन में देरि सां ॻरंदी खंडु, छो त टेम्परेचर जे करे उनजी काइनेटिक एनर्जी जेका आहे उहा वधी वेंदी आहे, पोइ जल्दी मिक्सअप थी वेंदा आहिनि उहे, ठीकु आहे न। त पहिरियों आहे टेम्परेचर, प्रेशर बि अप्लाई थींदो आहे, इहो मां तव्हांखे फर्दर पोइ ॿुधाईंदमि कीअं थींदो आहे। उन खां पोइ नेचर ऑफ सॉल्यूट, मीन्स सॉल्यूट कहिड़े क़िस्म जो आहे। हाणे ॾिसो खंडु खे तव्हां पाणी में मिलाईंदव जल्दी ॻरी वेंदी आहे न, उन ई जाइ ते रॉक साल्ट आहे पाणी में मिलायो, मिलंदो जल्दी कोन मिलंदो न। मीन्स सॉल्यूट जी बि नेचर ते बि डिपेंड कंदो आहे त सॉल्यूट तव्हां वटि कहिड़े क़िस्म जो आहे। के सॉल्यूट हूंदा आहिनि जल्दी ॻरी वेंदा आहिनि, के सॉल्यूट आहिनि जेके देरि सां ॻरंदा आहिनि। त माना नेचर ऑफ सॉल्यूट ते बि सॉल्युबिलिटी डिपेंड कंदी आहे। उन खां पोइ चौथों आहे नेचर ऑफ सॉल्वेंट। सॉल्वेंट कहिड़े क़िस्म जो आहे, पाणी में मिलायो खंडु ॻरी वेंदी, ऑयल में मिलायो खंडु ॻरंदी कोन ॻरंदी न, जेकॾहिं ऑयल खे गरम कयो पोइ ॻरी वेंदी। मीन्स सॉल्वेंट जी नेचर ते बि डिपेंड करे सॉल्वेंट कहिड़े क़िस्म जो आहे, सॉल्वेंट कहिड़े क़िस्म जो आहे। मीन्स नेचर सॉल्वेंट जी नेचर ते बि डिपेंड करे थो, पाणी में जल्दी ॻरी वेंदी ऐं ॿी का शइ हुन में वरी देरि सां ॻरंदी, माना को बि सॉल्यूट हूंदो आहे। माना सॉल्युबिलिटी इन्हनि फैक्टर्स ते डिपेंड कंदी आहे। माना इहे फैक्टर हूंदा त मीन्स सॉल्युबिलिटी ते इफेक्ट कंदा इहे, ठीकु आहे न बाबा, सही आहे। उन खां पोइ सॉल्यूशन एंड सस्पेंशन, ॿिन्हिनि में डिफरेंस था ॾिसूं त सॉल्यूशन ई लास्ट टॉपिक आहे, सॉल्यूशन एंड सस्पेंशन में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे, ठीकु आहे न। सॉल्यूशन जेको हूंदो आहे उहो हींअर मां तव्हांखे ॿुधायो त उहो कहिड़ो मिक्सचर हूंदो आहे, दैट इज़ होमोजीनियस मिक्सचर। ऐं हीउ जेको हूंदो आहे हीउ कहिड़ो हूंदो आहे, हेट्रो, डिफरेंस पाण ॿुधाए सघो था न, मिक्सचर, ठीकु आहे। हीउ जेके आहिनि द पार्टिकल्स ऑफ सॉल्यूशन
कैन नॉट बी सीन विथ द हेल्प ऑफ कंपाउंड माइक्रोस्कोप। मीन्स जेके पार्टिकल्स हूंदा आहिनि सॉल्यूशन में उहे तव्हां माइक्रोस्कोप जी मदद सां बि नथा ॾिसी सघो, छो त बिल्कुलु हल थी वेंदा आहिनि। पर हिन जा जेके पार्टिकल आहिनि, द पार्टिकल्स ऑफ सस्पेंशन कैन बी सीन विथ द हेल्प ऑफ कंपाउंड माइक्रोस्कोप। हिकिड़ो डिफरेंस इहो आहे, मीन्स हिन जी मदद सां तव्हां कंपाउंड माइक्रोस्कोप जी मदद सां तव्हां सॉल्यूशन जा पार्टिकल्स नथा ॾिसी सघो, पर हिन जी मदद सां ॾिसी सघो था। ठीकु आहे न। उन खां पोइ ॿियो डिफरेंस जेको आहे, द पार्टिकल्स कैन नॉट बी separated, the particles can be separated with the help of filter paper। जी छा में टेम्परेचर न मां ॿुधायां पियो तव्हांखे। ॾिसो एग्ज़ाम्पल आहे त ॾिसो जीअं पाणी में वारी मिक्स थियल आहे, सही आहे। जेकॾहिं फिल्टर छाणो था उनखे अलॻि थींदा न पार्टिकल्स, मीन्स फिल्टर थी सघनि था, पार्टिकल्स अलॻि थी सघनि था, पर जेकॾहिं खंड हूंदी आहे उनजा पार्टिकल ई न हूंदा आहिनि, कीअं अलॻि थींदा? फिल्ट्रेशन थी सघंदी उन्हनि जी? कोन थी सघंदी, धार कोन था थी सघनि, छो त बिल्कुलु मिली वेंदा आहिनि उहे। ठीकु आहे न। उन खां पोइ सॉल्यूशन एंड सस्पेंशन जेके हिननि जा डेली लाइफ में कहिड़ा मीन्स यूज़ आहिनि। हाणे ॾिसो सस्पेंशन, जीअं के दवा अहिड़ी हूंदी आहे जीअं बिरोफेन हूंदी आहे, बिरोफेन जे मथां लिखियलु हूंदो आहे ओरल सस्पेंशन। ओरल सस्पेंशन मीन्स उन में तव्हां ॾिसंदो दाणा मिक्स हूंदा आहिनि न, कॾहिं पीती हूंदी तव्हांखे दाणा महसूसु थिया हूंदा, देट इज़ ओरल सस्पेंशन, सही आहे। ईअं ई जेको हूंदो आहे इमल्जन, मीन्स जॾहिं ऑयल ऐं पाणी खे मिलाईंदा आहियूं उहे बि सॉल्यूशन मिक्स न थींदा आहिनि, ईअं हूंदो आहे न, उहो बि हिकिड़े क़िस्म जो छा आहे सस्पेंशन आहे। उन खां पोइ स्मोक, धुओं जेको हूंदो आहे उहो बि माहौल में तव्हां ॾिसण में ईंदो आहे तव्हांखे, उहो बि हवा सां गॾु मिक्स न थींदो आहे, उहो बि हिकिड़े क़िस्म जो छा आहे सस्पेंशन आहे। त इहे मीन्स डेली लाइफ में सस्पेंशन जा एग्ज़ाम्पल आहिनि।